नसीरे नज़म जो माना चुमी चुमी मूं चुमण ते चाहियो मुंहुं चुमण ते चाहियो मुंहिंजे साम्हूं मुंहिंजे साम्हूं यार जा ॻल महबूब जा चप ज़ाहिर जी पेशानी ऐं पोरियत जा हथ हुआ मूंखे सिर्फ़ु हिकु चुमी ॾियणी हुई मूं हिकु फ़ैसिला कुन नज़र सभिनी ते विधी ऐं पोइ पोरियत जे ॿिन्ही हथनि खे मुक़दस किताब जी खोले मथसि पंहिंजूं अखियूं ऐं चप रखी छॾियो। वाह 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 आ घड़ी खन हेठि लही आहे पंहिंजो जोड़ियल ॾे ॾिसी वञे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, बज़ मेहरान स्टूडियो में आवां होस्ट साले बबर तव्हांखे सलाम पेश करे थो। उमेद आहे त ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। दोस्तों अॼु असां मौजूदु आहियूं सिंध जे हिकिड़े शहर टंडो केसर में। टंडो केसर हूअं त घणनि ई शख़्सियतुनि जे हवाले सां सुञातो वञे थो, पर अॼु असां जंहिं शख़्सियत वटि पहुता आहियूं हुते हुनजो इंटरव्यू करण जे लाइ, उहा शख़्सियत इल्मु अदब ऐं शाइरीअ जो सिंध जो तमामु वॾो नालो आहे ऐं पाण सिंधी शाइरीअ खे सिंधी अदब खे कई ख़ूबसूरत नज़म गज़ल कई किताब ॾिना ऐं पंहिंजो सॼो जीवन सिंधी अदब खे ऐं सिंधी ॿोलीअ खे अर्पे छॾियो। अचो त अॼु अव्हांजी मुलाक़ात करायूं था। अॼोकी जेका असांजी महिमान शख़्सियत आहिनि उहे आहिनि मोहतरम जनाब आसी ज़मीनी साहिबु। अचो तव्हांजी हुन सां मुलाक़ात। अस्सलाम वालेकुम साईं आसी ज़मीनी साहिबु। वालेकुम प्यारा, तव्हांजे पतूं आया। ख़ुशि वेठा आहियो, तबियत ठीकु आहे, सभु ख़ैरियत आहे? शुक्र आहे। पुराणो मसइलो तव्हांखे पहिरीं ॿुधायमि, टिनी तस्मर जी जी हा ॾाढो तंग करे थो, माना दिमाग़ में आवाज़ शोर, उन खां पोइ हाणे वरी चकर अचनि था। 16 साल थिया आहिनि। अच्छा, अलाह साईं तव्हांखे सिहत ॾींदो। असीं जेको आहे दुआ घुरियूं। साईं आसिफ़, सभ खां पहिरीं नाज़रीन सां पंहिंजो तारफ़ कराईंदा, मुकमिल तारफ़। हूअं त आसी ज़मीनी त खे त सभु सुञाणनि था। अदबी नालो आसी ज़मीनी। हूं वालिद साहब मुंहिंजो नालो रखियो महमूद बाय कास्ट निज़ामानी। बाय कास्ट निज़ामानी, सही। 1957 जी पैदाइश, 14 अक्टूबर 1957। 1957 जी हाँ। माना पाकिस्तान आज़ाद थियण खां 10 साल पोइ थी विया। सही, तमामु बहितरीन। साईं आसिफ़, ही अदब जी शुरूआति, ही शाइरीअ जी शुरूआति कॾहिं खां थी? इहो को ख़ानदानी विरसो आहे या इहो आउं चवंदो आहियां इहो सभु गॉड गिफ्टेड आहे, ॾात हिकिड़ी मालिक जी अता कयल। सही। ऐं अञा स्कूली दौर में पढ़ंदो हुउसि, उस्ताद मज़मून लिखाईंदा हुआ, सही। उन खां इब्तिदा कई ऐं अॼु बि थोरा कयो। उहो ई माना मैट्रिक कई आहे 1974 में। मैट्रिक 1974 में। त 1976 में मुंहिंजो माना न किथे कंहिं अख़बार या रिसाले में कासे में छपी कोन हुई। सही। त रेडियो तां फ़ोन जो रिकॉर्ड थियो, ऐं जाने वफ़ा तोखे थो चवां। पहिरियों कलाम हुयो। पहिरियों कलाम इहो इहो कहिड़ो 1976। थोरो ॿोल ॿुधाइजो असांखे। ऐं जाने वफ़ा तोखे थो चवां, तो कहिड़ो नींहुं निभायो आहे, इन सां शुरू थिए थो। वाह वाह वाह। इहो अयाज़ अली ॻायो। सही। मुंहिंजो महिरबानी दोस्त हो सांगड़ ॿोॾी में ग़ुलाम रसूल निज़ामानी हो, तॾहिं हूंदो कराची रेडियो जो अनाउंसर। सही। उन रिकॉर्ड करायो फ़ोन जो रिकॉर्ड। तॾहिं अञा इहे पंहिंजो टेप रिकॉर्डर कोन हूंदा, फ़ोन हूंदा। सही। त फ़ोन जे रिकॉर्ड में इहो रिकॉर्ड थियो। सही। पोइ ही अदब जो जेको सिलसिलो हलियो शाइरीअ खां पोइ, भला के तव्हां नसर बि लिखियो? हा, शुरूआत मूं तव्हांखे अर्ज़ु कयो न, मज़मून नसर खां कई। हा, सही। 1974 हुन में नसर में कहिड़ा किताब तव्हां कहिड़ा लिखिया? नसर में तर्जुमा मुंहिंजा कयल आहिनि। कहिड़ा कहिड़ा साईं? ये अलामा नियाज़ फ़तेह पूरी जो किताब आहे अच्छा। हिकिड़ो, फ़रासतुल यद, उन जो सिंधी में तर्जुमो रेखाउनि जी रांदि। रेखाउनि जी रांदि मथे रखियो आहे, तव्हांखे सही ॾेखारणु खपे। सही। इहो आहे। ॿिया वरी पोइ सकाफ़त खाते जो छपे थो, सांझ पब्लिकेशन लाहौर वारनि टे किताब तर्जुमो कराया। सही। अरशद महमूद जो किताब आहे हिकिड़ो, सुठो किताबु ॾाढो, अरशद महमूद जो। सही। हुन में हिकिड़ो चैप्टर आहे बिश्त में अकेली औरत। बिश्त में अकेली औरत है। हाँ। हुन में वो लिखे थो त मर्द खे 73 उरू मिलंदियूं, 72 औरत खे छा मिलंदो। पोइ छा थो लिखे? उन ते वॾो बहस करे थो। सही। पर इहे माना किताब सांझ पब्लिकेशन लाहौर छपिया टे किताब। सही। ईअं अहिड़े हिसाब सां ॾहाको खनि तर्जुमो किताब आहिनि। माशाअल्लाह।
1992 में शाइरी जो मजमू छपियो मंता जे रुञ में, मंता जे रुञ में रुञ में। ॿियो सिंधी साहित्यकार हुया नासुना इहो, जी 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 हा। उन छपायो। ऐं साॻिए साल अजमेर इत्तेफ़ाक़ सां वरी सिंधी अदबी संगत में जाम बशार ॿ कहाणीकार नाले सां किताब उहो आयो, सही। जंहिंमें शाइरी हिकिड़ी मुंहिंजी ॿियो मुनीर बबर जी। मुनीर बबर जी। सही इहे अजीज चंद ऐं तारिक इन्हनि जी माना कहाणियूं सही अहिड़े नमूने सां माना इहो किताबी सिलसिलो हलियो। सही। पोइ वरी अदबी संगत जॉइन कई, अदबी संगत सुठी रहनुमाई कई अच्छा। फनी हवाले सां। सही। शाइरी जे लाइ फन लाज़मी आहे, हाँ लाज़मी, उरूज़ लाज़मी आहे। अरूज़ फन हाँ, जेको आहे हाँ, बिल्कुलु आहे। फिक्र जेको सो ख़्याल त अची थो अची वञे, थो वञे, पर ख़्याल खे पाबंद कजे। उन खे फन में कन्वर्ट करण जे लाइ हाँ उनमें मुंहिंजी सिंधी अदबी संगत सुठी रहनुमाई कई। हैदराबाद में गजानी सिंधी हुयो, सही काफ़ी दोस्त सीनियर ईंदा हुआ, सुठी रहनुमाई कंदा हुआ। सही। साईं इब्राहिम ते हुयो, निसार हुसैनी अच्छा। जी, सही इहो नजम अब्बासी, सही ईअं पोइ इब्तिदा थी वञा। सही। साईं आसिफ़, भला अलाह जे ॾिने मज़ा को असांखे को पंहिंजो नज़म ॿुधायो जेको मशहूरु हुजे, त पोइ वरी सुवालनि जो सिलसिलो अॻिते शुरू कयूं था। तव्हांखे अर्ज़ु कयमि न, हिन बीमारी खां पोइ मूंखे वैसर घणी थी वई आहे। सही, पढ़ी ॿुधाए सघो था? कल्ह यादि आहे थोरो पंहिंजो सरमद सिंधी ॻायो, उहो मौज़िन थोरो आहिस्ते, हिन मस्जिद जे भर पासे में कंहिं पोरे जाके पेट पुछा मस हाणे आहिनि ॿार सुता। वाह 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 वाह। उहो मौज़िन थोरो आहिस्ते, ॾिस ॿार मथां खां पए जाॻी ऐं पंहिंजी ठरियल चुल्ह ॾिसी कंहिं जीजल जो पए जीअ छुरी। उहो मौज़िन थोरो आहिस्ते, उहो मौज़िन थोरो आहिस्ते, ॾिस दूर किथे कंहिं मिल मझा आवाज़ु अचे पियो तो घिंड जो ऐं दूं परे खां चिमनी जो पियो मुंहुं खे पंहिंजे तरफ़ छिके। तूं पालियल मनो सरवाजो, ही ॻाल्हि किथे थो तूं सम्झी? आंधनि जैन शोरो गुल में आवाज़ असां बेमाना। वाह 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 वाह। तो सरमद ॾाढो भलो ॻायो। तो पालियल मन वे सरवाजो, वाह साईं वाह 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 वाह। सरमद कहिड़ो ॻायो साईं? पंहिंजो ॿुधो आहे मूं साहेड़ियुनि में तूं मुंहिंजूं ॻाल्हियूं थी करीं। ॿुधो आहे मूं साहेड़ियुनि में तूं मुंहिंजूं ॻाल्हियूं ॻाल्हियूं थी थी करीं। इहो सरमद ॿई सुठा ॻाया। इन जा बोल के अॻियां ॿिया ॿिए मूंखे यादि कोन्हनि के। सही। साईं आसिफ़, भला ही जेको सॼो सिलसिलो रहियो शाइरीअ जो, अदब जो, भला का तव्हांखे अहिड़ी का मंशा सरकार जे तरफ़ां मिली, या जेको तव्हां काफ़ी वक़्त थी बीमारी में मुब्तला आहियो, सरकार जे तरफ़ां पज़ीर आई? आऊं सरकार खां क़बूल कोन करियां। हा बाक़ी तव्हां ॾिसो था मुख़्तलिफ़ अवार्ड, इहे पंहिंजो सचल अवार्ड, कलंदर अवार्ड, इहे मुख़्तलिफ़ इदारनि खां मिलिया। सही। चङा जेका हिन किताब में अथव। सही। ही किताब तव्हांजे शख़्सियत ते लिखियो आहे? हा, इहे न पंहिंजो रातियूं रहियो। सही। इन किताबनि मां मवाद खणी तारे कंपोज़ कयो। सही। इन जी महिनत आहे असगर जी। सही। मतिलबु सरकार ॾे तव्हां कॾहिं वेही कोन आहियो? न। सही। हूअं सरकार ॾियणु चाहे तव्हां वठो? न कोन वठंदो। सही सही सही। इहो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन आहे तव्हांजो। मुंहिंजो हिन जेको आहे बिजली जो बहिरान ॾिसी ऐं गैस जो फुकदान, वोटनि जे पेपर ते ठाहियो बूंदे जो निशान। लोड शेडिंग केॾी था कनि। सही। साईं आसिफ़, ज़िंदगीअ जो कोई यादगार सफ़र असांखे ॿुधाईंदा? इन त घणा यादगार वाकिया आहिनि। ऐं हिकिड़े भेरे वियुसि पिए सीता रोड, रेल में वियुसि पिए, मुंहिंजे हथ में किताब शेख अयाज़ जो। अच्छा। त अॼु बि सुभाणे उस्ताद बुखारी मूं सीट ते अची पाण चढ़ियो स्टेशन ते वेठो। सही। असांजो पाण में तारुफ़ थियो, मुंहिंजे हथ में किताब ॾिठी, मोकिलियासीं किताब शेख अयाज़ मूंखे ॾियो। मूं चयो हाली तव्हां वठो, चवंदा मूंखे पैसनि सां ॾियो। पैसनि सां न। सही। चई पोइ भला ॿ अखर लिखी ॾियो। पोइ मूं ॿ अखर लिखी ॾिना। अजीब तव्हां वरी कुझु महीननि खां पोइ अयाज़ वटि कराची में वञणु थियो, तॾहिं वरी उस्ताद बुखारी जो किताब हथ में हो। अच्छा। उहो वरी अयाज़ खे ॾिनो। अयाज़ खे गिफ्ट कयो। इहे इत्तेफ़ाक़ थियनि था। वैसर घणी है। सही। अच्छा साईं, भला ज़िंदगीअ में काड़ी यादगार मुलाक़ात रही हुजे कंहिं अहिड़े वॾे माण्हूअ सां?
उहो ई वॾो माण्हू आहे। केरु आहे साईं इहो? इन ई मूंखे शाइर कयो। इहो साईं केरु आहे? हुन जो नालो आहे नवाज़ निज़ामाणी। नवाज़ निज़ामाणी। असां टे दर्जे में पढ़ंदा हुआसीं, सही मुलाक़ात टे दर्जे में शुरू थी। सही पोइ इहो सिलसिलो अॻिते वधियो, दोस्ती खां वठी मोहबत में। सही पोइ हितां खां मूं माना शाइरी जो माना शुरूआत कई। हितां मूंखे सही मिली तव्हांखे, माना वटि उते ई मिली। सही 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 साईं, शाइरीअ जा टोटल घणा किताब ताईं आया आहिनि? शाइरी असांखे ॿ किताब आहिनि, ॿ किताब, ॿ तर्जुमा आहिनि, ॿ तर्जुमा, ॿिया ॿिया तर्जुमा आहिनि सभई। 10 तर्जुमा आहिनि। शाइरी अञा कयो पिया, वरी नओं मवाद आहे छपजण जेतिरो? न न उहो त काफ़ी मवाद आहे, पर अञा इहो छपजण जो मौक़ो कोन्हे। छपजण जो कोन्हे को। सही साईं, आसी ज़मीनी जे ज़िंदगीअ में हर माण्हूअ खे कंहिं न कंहिं उमिरि में कॾहिं न कॾहिं कंहिंसां न कंहिंसां इश्क थींदो आहे। उहो तव्हांखे ॿुधायां इन माण्हू सां थियो। न इहो इश्क इहो ॿिन्ही सां थियो? अच्छा, ॿियो इश्क कोन थी सघियो? न इहो त पाण तव्हांजी ख़ुशकिस्मती आहे त इश्क कोन थियो, पोइ बि शाइर थी वियो तव्हां। इश्क थियो न, ॿुधायां इन सां इश्क थियो। सही। भला शाइरीअ जे लाइ इश्क लाज़मी आहे या न? इहो ज़रूरी आहे। इहा क़ुवत मुतहरिक करे थी, तहरुक ॾिए थी। तहरुक ॾिए थी। सही। कहिड़े क़िस्म जो तहरुक ॾिए थी? मतिलबु मोटिवेट करे थी लिखण जे लाइ, पंहिंजा अंदर जा ख़्याल ज़ाहिर करण लाइ। इश्क लाज़मी आहे। इश्क लाज़मी आहे। सही। इहो मूं लिखियो पहिरियों कलाम में न थियो, जाने वफ़ातो खे थो चवां। अच्छा सही, वाह 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 वाह। साईं, असीं ज़िंदगीअ में को अहिड़ो दुख जेको अणविसरंदड़ हुजे? काफ़ी अहिड़ा वाक़िया आहिनि। सही। ख़ासि करे मूंखे हिकिड़ो वाक़ियो ॾिसणो पवंदो, नंढी उमिरि हूंदी, राति जो माना दोस्तनि सां गॾु हुजिबो, देरि सां अचिबो राति जो। सही। पोइ सुम्हिबो, पोइ ॾींहं जो देरि ताईं सुतो पियो हुजिबो। सही। पोइ हिकिड़े ॾींहुं आउं देरि ताईं सुतो पियो हुउसि, बाबा साईं आयो मूंखे, चईं बाबा देरि थी वई उथ। सही। त मूं चयो वात मां ॾाढा लफ़्ज़ जेके निकिता उहे मूंखे अॼु ताईं पछतावा ॾियनि था। सही। बाबा उथी बि छा करियां, को कमु त ई कोन्हे। सही। बाबा साईं इहे लफ़्ज़ ॿुधी अची रवाना थी विया, पर मूंखे ॾाढो पछतावा थियो। अच्छा। पर इत्तेफ़ाक़ कुझनि ॾींहंनि खां पोइ हिकु ई वक़्त में 3 ऑफिसनि मां आर्डर निकिता सर्विस जा। अच्छा। इरिगेशन में, एग्रीकल्चर में, जॉब खातो भरियल 3 हाई स्कूल में। सही। पोइ मूं चयो इरिगेशन में जॉइन कई। सही। बाबा साईं जी उहो दुआउनि सां। तव्हां कहिड़नि कहिड़े इदारनि में रहियो, या कहिड़ा इदारा तव्हां जोड़िया, या इदारनि सां तव्हां? पंहिंजो हींअर स्लेट हिकिड़ो इदारो आहे, उन स्लेट। स्लेट। उहो स्लेट छा आहे साईं? स्लेट इदारो आहे, शॉर्ट फॉर्म है SLAT। जी जी जी। संगत लाइब्रेरी एंड ट्रांजेक्ट एजुकेशन। माशाल्लाह। सही। उन तरफ़ां पंहिंजो 8-10 किताब पाण छपिया आहिनि। सही। मुख़्तलिफ़ दोस्तनि जा, को शाइरी आहे, को मज़मून आहिनि, सही। कहानियूं आहिनि। स्लेट अदबी इदारो। सही। भला अवां जा बि के शागिर्द जुड़िया? हा, काफ़ी दोस्त कुझु नौजवान, उन्हनि खे माना माहौल हिकिड़ो ठहियो इम्तिहान जे लाइ। सही। साईं, घणियूं शादियूं कयूं? मूं हा। तव्हां अजीब सुवाल कयो आहे। मूं हिकिड़ी बि शादी कोन करण खे चाही। अच्छा, इहो ई त इहो असां पुछण था चाहियूं, हिकिड़ी छो नथे करणु चाही? उहो सबबु मुंहिंजो इहो मोहबत हुई, इन में को माना विच में रुखणो न पए। रुखणो न पर पए। शुक्र आहे मुंहिंजी घरवारी चङी पाईंदी अचे। घणो औलाद आहे साईं? औलाद घणो आहे? माशाल्लाह 4 पुट हिकिड़ी न्याणी आहे। तव्हांजे पुटनि मज़ा, न्याणियुनि मज़ा को अदब जा लाड़ो आहे, को शाइर आहे, अदीब आहे? न नंढड़ो आहे सरमत, उनखे पढ़ण लाइ ॾाढो सुठो आहे। अच्छा। सरमत जेको तव्हां सां जी जी जी। हा हा बिल्कुलु। सरमत ज़मीनी इन ॾाढो सुठो आहे। सही। इन जो ध्यानु आहे हिन तरफ़, किताब पढ़े थो माशाल्लाह, किताब पढ़े थो। सही। साईं, उन खां अलावा के इदारा, जिन इदारनि सां तव्हांजो सियासी तौर ते या अदबी तौर ते तव्हांजी का एफिलिएशन रही हुजे?
सियासी तौर पे जेसिन तहरीक सां उहा बि असां हुअसि सही जवानी जे ज़ोर में जवानी ज़ोर में घणो पंहिंजो साईं जेम्स वटि वञणु थींदो हो। सही अदबी लिहाज़ खां वरी मुर्शिद चवंदा मुर्शिद शेख अयाज़ शेख अयाज़ सही 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 उन सां बि जेको सो कचहरियूं रहियूं। शेख अयाज़ सां मुलाक़ातूं रहियूं हा सही मुर्शिद शेख अयाज़ मुर्शिद शेख अयाज़ पोइ शेख अयाज़ सां तव्हांजूं मुलाक़ातूं रहियूं तव्हां मुर्शिद बि रहियो हा त पोइ अव्हां शेख अयाज़ मां छा सिखियो? शेख अयाज़ खां ऐं जेको शेख अयाज़ जो किताबु पढ़ंदो हुउसि न जंहिं सनफ़ जो जी उन सिलसिले में लिखी वठंदो हुउसि। अच्छा हा शेख अयाज़ कहिड़ी शख़्सियत हुआ? उहो वॾी अज़ीम शख़्सियत हो शेख अयाज़। सही पंहिंजो आउं चवंदो आहियां माजी जूं क्लासिकल टिमूर्तियूं हुयूं शाह शेख श्याम शाह शेख शेख ऐं पंहिंजो सामी सामी ऐं नए दौर जूं आहिनि पंहिंजो अयाज़ उस्ताद ऐं नारायण श्याम। अयाज़ उस्ताद ऐं नारायण श्याम इहे सही टिमूर्तियूं जेके आहिनि टिमूर्तियूं क्लासिकल टिमूर्तियूं जेके जदीद दौर जूं सही उनमें शेख अयाज़ सां मुलाक़ात हुई पंहिंजो उस्ताद बुखारी सां बि हुई सही नारायण सां रहे त इंडिया जो माण्हू हुन सां मुलाक़ात कोन हुई। उस्ताद बुखारी सां तव्हांजो काफ़ी मुलाक़ातूं रहियूं? हिकु ॿ हुई हिकु ॿ मुलाक़ात रही अयाज़ सां काफ़ी हुयूं सही उस्ताद सां हिकु ॿ हुई। उस्ताद जेको अवामी शाइर सॾियो वञे थो उस्ताद रुगो सुठो शाइर हो सुठो माण्हू बि हो ऐं सुठो चवनि था आशिक़ मिज़ाज माण्हू हुयो। हा बिल्कुलु सुठो माण्हू बि हो। शेख अयाज़ रुमानवी माण्हू हो या रुगो इल्मी अदबी माण्हू हुयो? रोमांस माण्हुनि जी फितरत जी हिसो आहे। हिसो आहे बिल्कुलु सयासी जेके बि सिंध जा शाइर आहिनि अदीब आहिनि उन्हनि जे लाइ को पैगाम ॾियणु चाहींदा? पंहिंजी क़ौमी ऐं समाजी मसइलनि ते ध्यानु ॾियनि सही ख़ासि करे हिन वक़्तु जेको कैनाल जो मसइलो कैनाल हले जो पियो इशू हले पियो इन ते ध्यानु ॾियणु खपे। सही पाणी जेका सभु दुनिया जी ज़रूरत आहे माण्हुनि जी थोरे ज़मीन जी हाणे इहो पंजाब वॾो ज़ुल्म थो करे 6 कैनाल कढी सही पर बाक़ी दरियासियुनि में छा बचंदो सही इन ते तवजो ॾियणु खपे असांजे अदबी अदब शाइरनि अदीबनि खे। सही सियासतदाननि में तवको कोन्हे। सही मुंहिंजो इन जे करे मूंखे यादि थो अचे बैत सियासतदान चई जंहिंखे सॼो मासूम अवाम आहे उहो मुंहिंजी नज़र में दोस्तो अब्दुल फतूर आहे। अब्दुल फतूर आहे सही सही सियासतदान चई जंहिंखे सॼो मासूम अवाम आहे उहो मुंहिंजी नज़र में दोस्तो अब्दुल फतूर आहे। अब्दुल फतूर सम्झो था न जी 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 फितने फसाद जो बानू हा फितने फसाद जो बानू अब्दु माना बानू हा सही सियासत असांजे अॻियां कोन्हे आंदो सही सवाइ साईं जेम्स जे फिकर जे। सही तव्हांजी वॾी महिरबानी लख कुर्ब तव्हां असांखे टाइम ॾिनो वक़्तु ॾिनो बज़्म महिराण खे बज़्म महिराण जो हिकिड़ो इनिशिएटिव आहे त सिंध जा जेके शाइर आहिनि अदीब आहिनि आर्टिस्ट आहिनि समाजी वर्कर आहिनि तव्हां सुठो इहो सिलसिलो शुरू कयो आहे सुठो माशाअल्लाह उन्हनि जो हिकिड़ो प्रोफाइल गॾु करियूं ऐं ज़िंदगी जी का ख़बर कोन्हे त कॾहिं थो मोकिलाणी थिए त घटि में घटि असां हुननि जा प्रोफाइल ठाहियूं त किताब हिते लाइब्रेरियुनि में बंदि हूंदा पर मोबाइल हर कंहिं माण्हू जे हथ में हूंदो त हू पंहिंजो जॾहिं वासी ज़मीनीअ खे ॾिसणु चाहे त हू सर्च करे ॾिसी सघे थो। हिन वक़्तु मोबाइल जो ॾाढो सुठो माना किरदारु आहे बिल्कुलु मुंहिंजो वरी हिन ते हिकिड़ो शेयर आहे जी बणियो मुंहिंजे लाइ आहे मोबाइल रकीब बणियो मुंहिंजे लाइ मोबाइल रकीब ॾिसां ॾांहुं हबीब हू महुआ नेट में सही अॼुकल्ह मूं ॾिठो आहे त घर में जेतिरा भाती ओतिरा मोबाइल आहिनि भले ॿार हुजे नंढो उहो बि माना मुंहिंजो हिकिड़ो नज़म आहे त मिले थी नज़र सां नज़र फेसबुक ते पए थी तकड़ी ख़बर फेसबुक ते मिले थी नज़र सां नज़र फेसबुक ते पए थी तकड़ी ख़बर फेसबुक ते इहो सॼो जेको आहे अलाह तव्हांखे नेकी ॾे सॼो हिकिड़ो गज़ल आहे तवील गज़ल आहे ऐं ॿियो हिकिड़ो मुंहिंजो शेर आहे त तस्वीर फिल्टर थियो वञे छा तस्वीर फिल्टर थियो वञे घड़ी हिकिड़ीअ में सालीअ माण्हू मोतबर थियो वञे सो माण्हू आहे
हू सिधो थियो वञे। तव्हांजी वॾी सोशल मीडिया आहे। सोशल मीडिया वाले सां तव्हांजी वॾी महिरबानी ऐं आसीं दुआ घुरायूं साईं आसीं तव्हांखे अलाह साईं सिहत ॾे ऐं तव्हांखे वरी ज़िंदगी ॾे। दुआ करियो न टिनी तस्वीरूं वारी मज़ा इंशाल्लाह अलाह साईं तव्हांखे सिहत ॾींदो, तव्हां सां मिली करे ख़ुशी थी। नाज़रीन, अॼु जेका असांजी टंडे केसर में साईं आसी ज़मीनीअ सां मुलाक़ात हुई उहा पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थी। वरी ॿी शख़्सियत सां ॿी मुलाक़ात ताईं तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अलाह भाई। थैंक यू प्यारा, थैंक यू।